रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। अॼे तारीख़ में रिश्ता ॻोल्हण जाम ॾुखिया थी विया आहिनि, त असांजे फ्रेंड सजेस्ट कयईं कि रिश्तो.com में तव्हां ट्राई करे था सघो। त असां उते प्रोफाइल असां पंहिंजी अपलोड कई, उते असां रिश्तो.com में आयासीं, जेको उल्हासनगर 5 में आहे। त उते असांखे जाम कुझु फैसिलिटी मिलियूं, जीअं अनलिमिटेड प्रोफाइल हुयूं, कमीशन न हुयो, हुन खां पोइ ऑल ओवर द वर्ल्ड असां कहिड़ी बि सिंधियुनि सां रिश्तनि में जोड़े था सघूं, ऐं टाइम सेविंग बि आहे, अनलिमिटेड प्रोफाइल्स आहिनि। रिश्तो.com में इहा फैसिलिटी बि आहे कि भई त होटल जा ख़र्चा बचंदा आहिनि, या ते सॼे अरेंजमेंट थी वेंदी आहे। हिते रिश्तो.com में पैसा वेस्ट न वेंदा। कंफर्म आहे 6 महीने में नथी, 12 महीने में नथी, पर ज़रूर थींदी, हितां ई थींदी। ऐं मीटिंग फैसिलिटी बि अथव हिते, हो पाणे मीटिंग अरेंज कंदा आहिनि, छोकिरनि जे तरफ़ां बि ऐं छोकिरियुनि जे तरफ़ां बि। प्रोफाइल घर वेठे बि माण्हू ॾिसी सघंदा आहिनि, ॻोल्हे सघंदा आहिनि, पोइ हिते मीटिंग अरेंज थियण खां पोइ पक बि थी सघंदी आहे। ऐं कंफर्म आहे, मां त पंहिंजो एक्सपीरियंस हिते ॾियां थी, मां पंहिंजे मन में विहारे छॾियो, मुंहिंजो रिश्तो.com मां ई पक थिए ऐं सची में हितां ई पक थिए। रिश्तो.com में रिन्यूअल फैसिलिटी बि आहे, जेको माण्हू जाम घटि कंदा आहिनि, पर करणु खपे। ज़रूरी न आहे 6 महीने में रिश्तो मिली वञे, बट रिन्यू करण खां पोइ मे बि रिश्तो मिली वञे। मुंहिंजो रिश्तो हिननि सां 6 महीने रिन्यू खां पोइ ई मिलियो, ऐं मुंहिंजो फर्स्ट टाइम में थियो। त असां सजेस्ट कंदासीं कि रिश्तो.com में तव्हां बि अचो। छा तव्हां पंहिंजो नालो रजिस्टर करायो आहे? जे न त अॼु ई कराए छॾियो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।